अदा उथी अॻियां नमाज़ टाइम थी वियो कपिड़ो वठो सुठो ई कपिड़ो वठो सुठो ई नमाज़ टाइम थी वियो अॻियां नमाज़ टाइम थी वियो अबा छा करियूं उन ॻाल्हि में लाइट त कटे हेठि सुता आहियूं मथे वणे था पखी विटींदा लाइन वण पखियुनि जा घर आहिनि मजबूरीअ में कपिड़ो ओढियो सुता आहियूं रमज़ान जे भलारे महीने में पलीत थी आऊंदा कपिड़े न अदा पलीत कोन कया तॾहिं त हे ओढियो सुता आहियूं एतिरो पाणी जो डुक कोन्हे जे कपिड़ा साफ़ करे सघूं लाइट वारे लाइट अॼु रमज़ान जो 15 रोज़ो कटे जॾहिं सुबुह 8 खां कटींदा राति जो रोज़े खुलण ताईं ही मुस्लमाननि जो रुगो मुल्क जो नालो आहे हिते राति ॾींहुं ज़ुल्म 27 रोज़ो पखी पखण हिंदू मुस्लमान सभु रोज़े मुदा पर हिते लाइट कोन्हे अॼु बि तो वॾो ज़ुल्म हले पियो केरु को चवण वारो कोन्हे लाइट ईंदी कॾहिं लाइट बस रमज़ान ख़ैर जो गुज़रंदो पोइ अची वेंदी हिते मुस्लमान मुल्क जो नालो आहे बाक़ी कम काफ़रनि जे मुल्क में अहिड़ा कोन था थियनि जेके हिते था थियनि पोइ माण्हू एतिजाज लाइ तयारु कोन्हे हिकिड़ो वीचारो ई पोड़ो कुंभार उथियो हू बि वीचारो मथो हणी हणी हिकलो वञी सुम्ही रहियो ज़ुल्म जे ख़िलाफ़ इमाम हुसैन अली मक़ाम जो कौल आहे त ख़िलाफ़ जेतिरो देर सां निकिरंदो क़ुर्बानियूं बि ओतिरियूं ई वधीक ॾियणियूं पवंदियूं वधीक जेका क़ौम जी मर्ज़ी उथो त पहिरीं नमाज़ पढ़ूं बाक़ी हिते हिन क़ौम जे अॻियां अशरी करण बि रिढूं अॻियां रबाब वॼाईंदे वरे थिया हल बसि बाबा अलाह तुंहिंजे हिननि सां हल त हलूं नमाज़ पढ़ूं अलाह जो नालो वठूं ऐं हली बद दुआऊं ॾियूं हुकुमरान